छो त हिक दाणे मजां सत संग पैदा थिया, हर संग में 100 दाणा थी विया। इएं सम्झो त हिक दाणे मजां 700 दाणा थी विया। अल्लाह ताला फरमाए थो मां चाहियां त कंहिंजे लाइ अञा वधीक बीना में करे सघां थो। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह वसअत वारो बि आहे, अल्लाह ॼाण वारो बि आहे। अल्लाह जेकॾहिं चाहे त कंहिंजी हिक नेकीअ खे 700 ताईं वधाए सघे तो वधाए सघे थो, पर जेकॾहिं अल्लाह उन खां वञा वधीक कंहिंजे लाइ बि न करे तो 700 खां कंहिंखे 1400 करे ॾे त बि अल्लाह जी मर्ज़ी आहे, ख़ुदा खां को पुछण वारो कोन्हे। अवा हिकु दाणो छटियो, हिकिड़ो दाणो मुंहिंजा साईं ज़मीन में विधो, उन मां हिकु दाणो पैदा थियो। कमसल हब्बतिल, तव्हां दाणो हिकिड़ो पोखियो हो, उन में 7 संग अची विया, हर संग में 100 दाणा थिया। इहो मिसाल आहे उनजो जेको अल्लाह ख़ैरातूं कयो था, ईसाले सवाब कयो था। ज़ाहिर आहे इहो सभु अल्लाह जे राह में ख़र्च आहे, रज़ा जे वास्ते खर्च कंदो तरा सवाब उन लाइ जमा फरमाईंदो आहे। तो दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, ही तव्हां सां जेके बि ख़ैरातूं कयूं था इहे सभु फी सबीलिल्लाह हूंदियूं आहिनि। इएं नाहे जो माण्हू रुपयो ख़ैरात करे त अजुर उनखे रुपयो मिले, न। अल्लाह फरमाए थो रुपयो को ख़र्च करे 700 हूंदो, ख़ल्क़ खे ॾेखारण जे लाइ न, माण्हुनि जे वाह करण जे लाइ न। बाक़ी जेकॾहिं अल्लाह जे रज़ा जे लाइ आहे त पोइ बीना टीना चौना सवाब अल्लाह अता फरमाए थो। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। मिशकात शरीफ जी हदीस आहे, जॾहिं अल्लाह ताला पाणीअ जे मथां ज़मीन खे पैदा फरमाए, ज़मीन खे पाणी ते रखियो त इहा ज़मीन चुरे पुरे पे हले पई, लुॾे पई। फरिश्तनि इहो सॼो मंज़र पंहिंजे साम्हूं ॾिठो पिए त पाणीअ ते ज़मीन त हले थी, बीहे ई कान थी। अल्लाह ताला जबलनि खे पैदा फरमायो, ज़मीन जे मथां जबलनि खे रखियो वियो। जीअं ई ज़मीन जे मथां जबल अची बीठा त ज़मीन हिक जाइ ते बीही वई। फरिश्तनि खे तअज्जुब थियो, बीही वई, उन्हनि खे तअज्जुब थियो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे फरमायो, फरिश्तो तव्हांखे तअज्जुब थिए थो? अर्ज़ु कयूं मौला हा, असां सम्झो पिए त ज़मीन पाणीअ जे मथां बीही कान सघंदी, पाणी ज़मीन खे हेठि खणी वेंदो। छो त पाणी ज़मीन जे मथां बीही रखी वई त उन ज़मीन में हरकत हुई, चुरपुर हुई, लुॾी रही हुई। पर जबल जॾहिं उन जे मथां अचे पिया त ज़मीन पंहिंजे जाइ ते बीही वई। माना जबल ज़मीन खां बि वधीक सख़्तु आहिनि। अल्लाह खे अर्ज़ु कयो मौला, इन्हनि जबलनि खां वधीक का ॿी शइ न सख़्तु हूंदी, छो त जबल एॾा सख़्तु आहे जो ज़मीन खे बीहारे छॾियो। अल्लाह ताला फरमायो हाओ, फरिश्तनि खे फरमाई त जबलनि खां वधीक सख़्तु शइ लोह आहे, जो लोह ज़मीन खे जबलनि खे कटे छॾींदो आहे। फरिश्तनि अर्ज़ु कयो मौला, इन लोह खां बि वधीक सख़्तु शइ हूंदी। अल्लाह ताला फरमायो हाओ, लोह खां वधीक बाहि सख़्तु आहे, जो बाहि में लोह खे विधो वेंदो आहे त पिघारे छॾे थी लोह खे। अर्ज़ु करण लॻा मौला, लोह खां बि वधीक शइ अञा का सख़्तु आहे। अल्लाह फरमायो बाहि। अर्ज़ु कयो मौला, बाहि खां बि का वधीक अञा सख़्तु शइ हूंदी। अल्लाह ताला फरमायो बाहि खां वधीक पाणी सख़्तु आहे, जो बाहि जे मथां पाणीअ खे जॾहिं हारियो वेंदो आहे बाहि विसामी वेंदी आहे। मलाइकनि अर्ज़ु कयो मौला, इन इहा पाणीअ खां बि वधीक सख़्तु शइ हूंदी। अल्लाह ताला फरमायो हाओ, पाणीअ खां वधीक हवा सख़्तु आहे, छो त हवा जॾहिं लॻंदी आहे त पाणीअ जे रुख खे तब्दील करे छॾींदी आहे। अर्ज़ु कयो मौला, इन हवा खां बि का अञा वधीक शइ सख़्तु हूंदी। अल्लाह ताला फरमायो हाओ, इब्ने आदम जो उहो सदको, इब्ने आदम जी उहा ख़ैरात जॾहिं साॼे हथ सां कंदो आहे त हुनजे खाॿे हथ खे बि ख़बर न पवे त हुन छा ख़र्च कयो। इहो जेको सॼे हथ सां हिन अल्लाह जे राह में, मां रब जे राह में ख़र्च कयो, इहो हिन जो साॼे हथ सां ख़र्च करणु हर शइ खां अज़ीम ऐं वॾो इन सदके जो
इन खैरात जो मुकाबलो बाहि नथी करे सके, इन जो मुकाबलो जमीन नथी करे सके, इन जो मुकाबलो जबल नथा करे सगन, इन जो मुकाबलो लोह नथो करे सके, इन जो मुकाबलो बाहि नथी करे सके, इन जो मुकाबलो पानी नथो करे सके, इन जो मुकाबलो हवा नथी करे सके। छो त अल्लाह जे राह में जेको माण्हू सदको कंदो आहे, ख़ुदा जे राह में जेको माण्हू खैरात कंदो आहे, दुनिया में अहिड़ी का बि शइ कान्हे जो इन सदके खैरात जो मुकाबलो करे सके। या तुम्हारी खैरात तुम्हारो सदको सभिनी खां मथे। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद तो आवाज खोलियो, केड़ी घबराहट में जी आओ यार हे का पो तकीर कयो त ता त ॻाल्हायो कोन। अल्लाह जा बनो दुरूद तो पढ़ो, पोइ अॻिते तव्हांजी मर्ज़ी आहे। पढ़ो दुरूद सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैहि तफसीरुल बयान में लिखियो आहे, हज़रत मूसा अलैहि सलाम जे ज़माने जो वाक़ियो आहे। उन ज़माने में हिकिड़ा ॿ शख़्स हुआ, ज़ाल ऐं मुड़ुस ज़िंदगी पण में गुज़ारे रहिया हुआ। अल्लाह हज़रत मूसा खे वही फरमायो, हज़रत मूसा वञ मुंहिंजे इन्हनि ॿिन्हिनि ॿारनि वटि, इन्हनि खे पैगाम ॾी ॿुधाए त अल्लाह ताला तव्हांजे लाइ ज़िंदगीअ जे अंदरि ज़िंदगी गुज़र जा ॿ हिसा रखिया आहिनि, ॿ पार्ट रखिया आहिनि। तव्हांजो ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो ख़ुशहाली में गुज़रंदो, ॿियो हिसो तव्हांजो ख़ुशहालीअ में न गुज़रंदो, गुरबत जे अंदरि गुज़रंदो। हाणे इहो तव्हांखे इख़्तियार अल्लाह ॾे थो त पहिरियों तव्हां कहिड़ो हिसो था वठो, ख़ुशहालीअ वारो या गुरबत वारो। जेकॾहिं गुरबत वारो पहिरियों हिसो गुज़ारींदो त आख़िर में तव्हांखे ख़ुशहाली मिलंदी। जे ख़ुशहाली वारो हिसो पहिरियों था वठो त पोयों अधु तव्हांजो गुरबत मिसकीनी में गुज़रंदो। जॾहिं हज़रत मूसा अलैहि सलाम उन्हनि वटि आयो, उन्हनि खे अल्लाह जो पैगाम ॿुधायो, ख़ुदा जे तरफ़ां मिलियल इख़्तियार बि उन्हनि खे ॿुधायो। उन्हनि ॿिन्ही पाण में सलाह कई। मुड़ुस पंहिंजे घरवारीअ खां पुछो त छा कयूं? घरवारीअ चयुसि अॻियों हिसो ख़ुशहालीअ वारो वठ। मुड़ुस चयो हाणे त पाण में ताक़त आहे, कमाए बि खाई सघूं था। जेकॾहिं अॻियों हिसो ख़ुशहाली वारो वठंदासीं त पोयों उमिरि जो हिसो जॾहिं पोइ उमिरि थींदी, कमाइण जी ताक़त न रहंदी। उज़वा जवाब ॾेई वेंदा, पोइ पाण वधीक हलाक थींदासीं। घरवारीअ चयोसि मुंहिंजो मशवरो इहो अथई, पहिरियों हिसो ख़ुशहाली जो वठ। मुड़ुस मोटी आयो, हज़रत मूसा अलैहि सलाम खे अर्ज़ु कई, क़िबला तव्हां फरमायो था ख़ुदा इख़्तियार ॾिनो आहे, असां ज़िंदगीअ जो जेको अॻियों हिसो आहे उहो ख़ुशहालीअ में गुज़ारणु था चाहियूं। सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे, अल्लाह तव्हांखे इख़्तियार ॾिनो, तव्हां क़बूल कयो, अॼु खां तव्हांजी ख़ुशहालीअ वारी ज़िंदगी शुरू। माल अचणु शुरू थियो, माल जो अचणु शुरू थियो त घरवारीअ खां पुछी हाणे छा कयूं? घरवारी चयोसि हिन मुल्क में रुगो बुखिया तो असां कोन हासूं, असां जहिड़ा खोड़ गरीब बुखिया। जे पाण खाई खाई घणा ॾींहं खाईंदासूं, रुगो अकेला छो खाऊं, पाण बि खाऊं, गरीबनि खे बि खारायूं। ॿिया बि वीचारा खोड़ आहिनि जेके ज़िंदगी तंग पिया गुज़ारनि। माल मिलिया, खाधा पचणु शुरू थिया, दावत इलाइक़े में बाबा जेके बि ग़रीब आयो अचो मुंहिंजे घर खाओ। शुरू थियो, रोज़ अचे रोज़ खाजे, रोज़ अचे रोज़ पई ख़ैरात हले। जॾहिं अधु उमिरि जो हुनजो अधु हिसो पूरो थियो, हज़रत मूसा अलैहि सलाम सोचियो ॾिसी अचां हाणे कहिड़े हाल में।
अचे त सही उते त जंगल में मंगल लॻो पियो आहे हर पासे ॾे वठ सठ ताम पिया पचनि खलकूं पियूं खाइनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसी हैरान थी वियो अल्लाह के अर्ज़ कई मौला खुशहाली वारो अधो हिसो त हिननि जो गुज़री वियो पर अञा खुशहाली लॻी पई आहे पाण बि खाइनि पिया ॿियनि खे बि खाराइनि पिया अल्लाह ताला फरमायो प्यारा मूसा पहिरियों जेको हिसो खुशहालीअ वारो हिननि जो गुज़री वियो इहो हिननि जो नसीब हो जेको मां रब लिखियो हो उहो नसीब पंहिंजो पूरो करे हिननि खाधो पर हिननि खे जेको हिसो पंहिंजे ज़िंदगीअ वारो मिलियो हिननि रखियो कोन हिननि चयो असां जहिड़ा ॿिया बि कई बुखिया हूंदा जंहिं अल्लाह असांखे ॾिनो आहे असां उन जे नाले ते ख़ैरात कयूं था ग़रीबनि खे खारायूं था मिस्कीननि खे घुराईंदा रहिया उन्हनि खे खाराईंदा रहिया ॾिनो हमेशह चवंदा